नाज़िर इस्लाम को भरसा ॻोठ लोंढा राणी जे रहवासी ज़मीन ते कब्ज़ो करे वेठल पुलिस इंस्पेक्टर ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे रज़ाक बशीर। नाज़रीन, इस्लाम कोट मीडिया सेंटर ते ही ॻोठ लोंढार वासी कई आया आहिनि। इन्हनि जो सरासरी ते एहतजाज जारी आहे। इन्हनि जो चवण ई आहे त पुलिस इंस्पेक्टर चैन सिंह ठकुर जेको इन्हनि जे सर्वे ॿनियुनि ते कब्ज़ो करे वेठल आहे ऐं हथियारनि जे ज़ोर ते ॾहकाव पखेड़े इन्हनि खे ॿनियूं लिखी ॾियण ते इन्हनि खे मजबूर करण जी कोशिशि करे रहियो आहे। हीउ ग़रीब मिस्किन मारू माण्हू जेको इलाही वस वारनि खे इन्हनि शिकायतूं कयूं आहिनि रेवेन्यू डिपार्टमेंट में, पुलिस में, पर अञा ताईं इन्हनि जी कंहिं दाह न आहे ॿुधी। अचो त वधीक पाण इन्हनि खां हवालो वठूं त इन्हनि जो छा चवणु आहे। हाँ साईं, सर्वी नंबर जेको आहे 83 ते मुंहिंजे ते कब्ज़ो करे हथियारनि जे ज़ोर से उते जेको आहे सो नशे वारा माण्हू उते असांखे गार गंद कढे रहिया आहिनि। 83 नंबर ऐं 10 ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। असां ग़रीबनि खे मारनि था। सदाईं असांखे जेको आहे त हिननि माण्हुनि मां ॾुख आहे। सदाईं असां ग़रीब माण्हू आहियूं, असां सां ज़ुल्म थी वियो आहे। 24 कलाक असीं जेको मीडिया वारनि खे दान ॾेई रहिया आहियूं। कंहिं बि असांजो नोटिस न वरितो आहे। असां ग़रीबनि सां ज़ुल्म आहे, असांखे हक़ इंसाफ़ थियो वञे। ऐं ॿिए नंबर ते ही जेको आहे 24 कलाक आफ़ीम जो वापारी आहे। उन खां अलावा जेको आफ़ीम खणी ईंदो आहे उमरकोट खां खणी हिते ॻोठ ईंदो आहे। पोइ जेको हिन जो भाउ जेको आहे जसवंत विकिणंदो आहे। ही 4 तालुकनि में जेको आहे हीउ आफ़ीम विकिणे थो। असां ज़ुल्म आहे, असां सां नाहक आहे। साईं असां ज़ुल्म आहे, असां सां नाहक आहे। असांजा हक़ आहिनि, ॾियारियो वञनि। सिंध गवर्नमेंट खे असांजी अपील आहे, महिरबानी असांजा हक़ जेको आहे असांखे ॾियारियो। इंस्पेक्टर असांजे ॿनियुनि ते कब्ज़ो करे वेठो आहे। 83 नंबर ऐं 10 नंबर ते वेठो आहे। असांजा हक़ पुरे वियो आहे। असां ॾाढा धमका ॾिए थो, असांखे लिखी ॾियो ज़मीन, असांखे न ताईं तव्हांखे मारे छॾींदसि। जी बिल्कुलु, पाण इन्हनि खां हाल अहिवाल वरितोसीं। इन्हनि जो चवणु आहे त पुलिस इंस्पेक्टर जी मनमस्ती जो नोटिस वरितो वञे। इन्हनि SSP थरपारकर, SSP उमरकोट, IG सिंध खां इन्हनि पुरज़ोर मुतालबो कयो आहे त असांजे ॿनियुनि ते नाहक कब्ज़ो करे वेठल पुलिस इंस्पेक्टर सख़्त कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरा टीम सां गॾु रज़ाक बशीर, मेहरान TV, इस्लामपुर।